नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी आहे। खिपरो ख़बरदार खिपरो में अवामी न्यूज़ ऐं न्यूज़ प्रेस क्लब खिपरो जे ताउन सां मल एसोसिएशन सांगड़ तरफ़ां लगातार 8 ॾींहनि खां अंदरि मलाकड़ो पुॼाणी ते पहुतो। मलाकड़े जो फाइनल लाट पहलवान कुर्बान होती पहुतो जारमन बुख्ती ऐं गुणेसो भील खे दसे खटे वरितो। ॿिए जोड़ पहलवान सैयद सादिक शाह खे मीर हसन भंबरो आख़िरी मल दसे ॿियो नंबर रहियो। पहलवान गफूर चांडियो जान मोहम्मद मंगड़ियो खे दसे टियों नंबर रहियो। बादल मरी जान मोहम्मद लुंड हनीफ खशकेली अली दोस्त शर तोतो मंगड़ियो भीमो भील अब्दुल कादिर चानियो बालम भील ऐं ॿियनि मैदान में संदरा बधिया। फाइनल में मल एसोसिएशन सिंध जे सदर जान मोहम्मद बुख्ती मुमताज़ चानियो फ़कीर अरबाब खशकेली साफ़ी गुलाम करीम शर के पहलवान सैयद जानिब शाह साफ़ी मुमताज़ बोज़दार के लोंग मलाक गुलाम कादिर चानियो ऐं ॿियनि साफ़िन अब्दुल रज़ाक राजपूत गुलाम शबीर हिंगोरो अरबाब गजू अली हैदर रूंजो अब्दुल मजीद रूंजो के अजरक जा तोहफ़ा पेश कया। मलाकड़े में कमेंट्री करे गुलाम कादिर चांडियो लोंग मलाकड़े के 4 चंड लगाए छॾिया। फाइनल में मेहमाननि आकिल राजड़ अरबाब गजू दातल बंबरो मुमताज़ चानियो अयूब गजू जुमन कुंबर अली हैदर रूंजो उर्स बोज़दार जुड़ियो मरी गुलाम कादिर मरी ऐं डॉक्टर रमेश भील ॿियनि पहलवाननि खे रोक इनाम ॾिनो। साईं हिन खे त हिते जे माना माण्हुनि खे मुक़ामी जेके आहिनि हिते जा ऑफिसर उनखे हिन खे सहूलियत ॾियणु खपे ऐं जेको आहे हिननि खे पाणी या वग़ैरह कुर्सियूं वग़ैरह बंदोबस्तु हुजणु खपे। SHO या DSP जे तरफ़ां हिन लाइ का स्क्वाड गाॾी वग़ैरह मोबाइल वग़ैरह बीहणियूं खपनि। छो ही मेलनि जा कम आहिनि तमामु सकाफ़ती मेलो आहे ऐं हिन में मल जो पहलवान पंहिंजो ज़ोर आज़माईंदा परे परे खां माण्हू अचनि था ही मल ॾिसणु अचनि था। तमामु ॾाढी ख़ुशी आहे सभिनी माण्हुनि में जोश आहे। हीअ सिंध जी सकाफ़त आहे अहिड़ा मलाकड़ा मेला लॻणु खपनि। हुकूमत सिंध जी का बि हिन में दिलचस्पी कोन आहे। जेके मलाकड़ा लॻंदा मल आहिनि उन में का बि सिंध हुकूमत जे तरफ़ां का बि अहिड़ी का हिमायत कोन्हे। ही रांदि जेका मल आहे छा पुराणे वक़्त जी आहे इहा हलंदी रहे। सिंध जी हिकिड़ी सकाफ़त आहे इन खे उजर्ग जे लाइ करणु खपे पर सिंध हुकूमत तमामु इन में नाकाम आहे। मल असांजी सिंध जी क़ौमी ऐं सकाफ़ती रांदि आहे जेका अॼु खां न पर सवें सालनि खां हले पई। सिंध जा जेके हुक्मरान मीर हुआ या सुमरा हुक्मरान हुआ जेके बाक़ाइदे सां असांजे सिंध में जेके बि ईद बरात थींदी हुई शादियूं मुरादियूं थींदियूं हुयूं उन ते वॾे क़िस्म जा मलाखड़ा थींदा हुआ ऐं हिकिड़ी क़िस्म जी इलाइक़े जे ॿेराड़ी जे माण्हुनि लाइ हिकिड़ी क़िस्म जा तफ़रीक़ा आहिनि ऐं हज़ारे माण्हू जेके आहिनि ग़रीब मिसकीन हारी पोरित मज़दूर जेके माण्हू आहिनि उन्हनि जे विंदुर जो हिकिड़ो ज़रियो आहे। इहे माण्हू पंहिंजे ॻोठनि मां काहे अचनि था पंहिंजे वक़्तु कढी अचनि था। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी असांजे खिपरो तलके में हीउ मलाखड़ो जेको मल एसोसिएशन तरफ़ां हली रहियो आहे हज़ारे माण्हू जेके आहिनि इन मल मां बाक़ाइदे तफ़री वरिती अथनि इंजॉयमेंट कई अथनि। असां चाहियूं था त मल जेका आहे सिंध जी क़ौमी ऐं सकाफ़ती जेका रांदि आहे उनखे हथी वठाई वञे ऐं उन जी बाक़ाइदे मालिकी कई वञे। तमामु सुठी शइ आहे हिकिड़ो आवाम में पैदा ख़ुशी पैदा थींदी आहे। जेके आवाम ईंदी आहे जेके माण्हू ग़रीब मिसकिन माण्हू ख़ुशी मल जेके पहलवानी जेका आहिनि छा हूंदी ऐं हुकूमत खे तहफ़ुज़ खपे जेके मलनि जो तहफ़ुज़ कयो वञे मलनि जे लाइ जेको वज़ीफ़ा पैदा कया वञनि त मल जेको सो माना सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि पंजाब में पंजाब पाकिस्तान खां ॿाहिरि जेके मलाकड़ा थींदा आहिनि उते बि जेके मल जेके आहिनि मल जा वज़ीफ़ा हूंदा मल इहे ग़रीब मिसकिन मल आहिनि हुननि खे उहे पहुचंदा हुते। हिकिड़ा जेके आहिनि सिंध जी सकाफ़त आहे ऐं खिपरे तालके में मलाकड़ा थींदा आहिनि। असांजो साईं आहे सैयद अॻवान उनजी कोशिशि आहे ऐं अमीर जेके आहिनि उन्हनि जो इहो आहे अवाम जो अवामी जेके अमीर आहिनि उन्हनि जो बाक़ी गवर्नमेंट जो को बि असां तावन कोन्हे। ही सकाफ़ती मलाखड़ा आहिनि ऐं अमीरनि जे बलबूते ते लॻंदा आहिनि। ग़रीब अवाम हूंदी आहे उहा इनाम ॾींदी आहे ऐं दोस्त ऐं बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़ो को बि असां तावन कोन्हे। सही सरकार खे असांखे इहा सहूलियत करणु खपे त जेके बि हिते रांदियूं हेठि थियनि थियूं या जेके बि सुठियूं थियनि या क्रिकेट रांदि मशहूरु आहे जंहिं ते घणी दुनिया ईंदी आहे पर असांजी सिंध जी रांदि त सिंध में मशहूरु इहा मल पहलवानी आहे। असांखे पहिरीं त इहा सहूलियत मिले त असांखे ग्राउंड मिलनि असांखे ग्राउंड मिलनि जिते असीं रांदि करायूं। असीं ग्राउंड आहे कोन को हिते करायूं था पढ़ाई ॿ ॾींहं वरी असां हितां कढनि था वरी ॿिए हंधि करायूं था पोइ के असांखे तो जहिड़ा ऑफिसर कंहिंजो तावन आहे त मिले थो न त ग्राउंड मिले असांखे। पहिरीं ॻाल्हि आहे त असांखे ज़िले मिले हर तालुके में ग्राउंड मिले। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।